अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां आहियां मिस्री फ़कीर चन्नो। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहे। त अॼु मूं वरिती आहे पंहिंजी पर्सनल ऐं पंहिंजी परफेक्ट्स वारी रक्षा ते मीरवा खैरपुर में मीरवा किनाल जो मुआइनो करे रहिया आहियूं ऐं दोस्तनि जे लाइ मीरवा किनाल जा मंज़र पेश करे रहिया आहियूं। त मूंसां गॾु मुंहिंजो भाउ आहे रक्षा ड्राइवर। अॼु असां ॿिन्ही जेको आहे तयारी कई आहे त बहितर खां बहितर नमूने खैरपुर जी लोकेशन पेश करे सघूं। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हे मीरवा किनाल तमामु काफ़ी टाइम खां काफ़ी वक़्त खां काफ़ी ज़माने खां पंहिंजो वजूदु रखंदो अचे पियो। यानी की सिंधू दरिया जे कुख मां हिन जो जनमु जीअं निकितो आहे त हे पंहिंजे वजूद ऐं पंहिंजे मस्तीअ सां अॼु ॾींहं ताईं पंहिंजे मौज मस्तीअ सां क़ाइमु आहे। सो तमामु हिकिड़ो बहितरीनु खैरपुर जे हवाले सां मीरवा किनाल जो हिकिड़ो इहो खैरपुर जे विच मां गुज़रण जो इहो हिकिड़ो शहरनि खे फ़ाइदो आहे जो उनजे हुजण सां हिते जेका बि आबादी आहे उन्हनि तक़रीबन सभिनी आबादियुनि खे मिठे पाणी जी सहूलियत मौजूदु हूंदी आहे। न त इहा कंहिं बि जॻह ते मिठे पाणी जी सहूलियत खैरपुर में मौजूदु न आहे। हीअ मीरवा किनाल जो तमामु हिकिड़ो बहितरीनु असां खैरपुर जे शहरनि खे हिकिड़ो तोहफ़ो आहे सिंधू दरिया जे तरफ़ां जेको असां खैरपुर जे शहरनि खे मिठे पाणी जी सहूलियत फ़राहम करे रहियो आहे। त हीअ पाण हलूं पिया गाड़ी पुल जे तरफ़। हीअ खाकीशा पुल खां निकिता आहियूं असां पाण ऐं गाड़ी पुल जे तरफ़ असांजी सफ़र रवां दवा आहे। मूंसां गॾु मुंहिंजो भाउ आहे रक्षा ड्राइवर। थोरो हुनजो बि तव्हां दोस्तनि खे दीदार ऐं मुआइनो कराईंदा हलूं। त हे रक्षा आहे त मुंहिंजो ब्रादर रक्षा काए रहियो आहे ऐं पंहिंजो रक्षा ते पंहिंजे हेॾी असां रक्षा ड्राइवर तमामु हिकिड़ी वॾी महिनत सां मोड़ ॾींदा आहियूं। तमामु बहितरीनु जफ़ाकशी कंदा आहियूं ऐं भाऊ जो रक्षो बि तव्हां ॾिसंदो माशाल्लाह तव्हांखे सुठो ऐं ठीकु नज़र ईंदो। त असांजी ज़िंदगी जो गाॾो ऐं जेको व्यवहार आहे सॼो तमामु समूरो रक्षा ते आहे। त असां रक्षा पंहिंजी रोटीअ जे हवाले सां पंहिंजे रोज़ीअ जो तमामु बहितरीनु खां बहितरीनु ख़्यालु रखंदा आहियूं। पर अॼोके महांगाई जे दौर में जेको आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु असांखे हुकुमराननि ज़ुल्म कयो आहे जेको असांखे पेट्रोल जे हवाले सां जेको असांखे पेट्रोल महांगो करे असां रक्षा ड्राइवरनि जी तेल चुकी करण जी कोशिशि कई वई आहे ऐं महांगाई खे तमामु अरूज ते पहुचाए ग़रीब मिस्किन माण्हुनि जो जीअण जंजाल कयो आहे। हिकु दफ़ो हलूं था ॿीहर मीरवा किनाल जे तरफ़। मीरवा किनाल तमामु मीरनि पीरनि जे दौर खां वठी मीर हिज़ान जे दौर खां वठी मीर अलीपुरा चालपुर जे दौर खां वठी हीअ मीरवा किनाल जी तमामु लंबी उमिरि आहे। तमामु ॾिघे अरसे खां असां खैरपुर शहर मां हिन जो विच शहर मां गुज़ारा ऐं हीअ तव्हां ॾिसो त तमामु अॼुकल्ह हुकूमत जे तरफ़ां जेका हिन ते कमकार जो सिस्टम पियो हले उहो बि पंहिंजो रवां दवा आहे ऐं जस आहे हिन जे हुकुमराननि खे जेको असांजे हिन मीरवा किनाल ते पंहिंजो कमु जारी सारी रखंदे हिन जूं रौनकूं बहाल कयूं पियूं वञनि ऐं हिन जी सूंह में इज़ाफ़ो कयो पियो वञे। तमामु बहितरीनु कमु थियल पियो नज़र अचे हिकिड़े क़िस्म जो। तमामु दोस्तो मां सभ खां पहिरियों कोशिशि कयां तव्हां भाइरनि जे लाइ तव्हां भाइरनि खे मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त हिन वीडियो खे सभ खां घणो सब्सक्राइब कंदा ऐं सभ खां घणो शेयर कंदा ऐं लाइक कंदा। मां तमामु पहिरीं प्यारनि मिटनि माइटनि दोस्तनि सभिनी सॼणनि जो निहायत शुक्रगुज़ार रहंदुमि। आख़िर में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा गाड़ी पुल यानी की असां खाकीशा पुल खां निकिता हुआसीं। तमामु पंहिंजे दौर जो वॾो कारनामो ऐं काफ़ी टाइम खां गाड़ी पुल पंहिंजो वजूदु रखी वेठी आहे। इहा आहे गाड़ी पुल। त गाड़ी पुल ते असांजो सफ़र पंहिंजे पुॼाणे ते पुॼंदो ऐं जाॾे पेर ताॾे ख़ैर अलाह निगहबान।